मुंहिंजो नालो दिव्यांशी मानिक आहे। मां तव्हांखे हिकु आखाणी थी ॿुधायां, हाथी ऐं कीवी। इहा पुराणे ज़माने जी ॻाल्हि आहे। हिकु ॾींहुं हिकु हाथीअ जो पेर हिकु कीवी मथां अची वियो। भॻवान जी कुदरत कीवी हिकु तमामु नंढे गदीअ में हुजण करे बची वई। कीवी हाथीअ खे ॾाढो चयो, मूं मारिया, हेॾो सारो तो वई, ॾिसी नथो हली। जेकॾहिं मां मरी पवां त मुंहिंजे पैरनि वठनि खे केरु संभालियो? हाथी कावलजी खेसि चयो, ऐं ततरजती ऐं हलियाई मूंखे सेखारियो। ईअं चई हाथीअ पंहिंजे सूंड सां कीवी खे हिकु अहिड़ी त फुक ॾिनी जो कीवी वीचारी हवा में उॾामंदी हाथीअ जे घर में पुॼी वई। कीवी हाथीअ जे घर में चक पातो। एॾो सारो हाथी दर्दवन चंट पाइण लॻो, हेठि नितियूं पाइण लॻो। कीवी हाथीअ जे घर मां ॿाहिरि निकिरी आई, हाथीअ खे धमकी ॾींदे चई, ॾिठे तमाशो, मूं तेरी जेतिरी तूं जहिड़े पर्वत खे कीअं न लटाए छॾियो। ख़बरदार, अॻिते संभाले हलिजे, हिन दफ़े तोखे छॾे थी ॾियां। वॾा ॻाल्हि कंदा आहिनि त हुन ॾींहं खां पोइ हाथीअ खे कीवी सां एॾो त डपु थींदो आहे जो ॾींहुं राति पंहिंजा कन विरने वांगुरु हेॾां होॾां लोड़ींदो आहे। प्लीज़ डपु थींदो आहे त वरी न कीवी घर में पइजी वञे। ॿारो कॾहिं बि वॾाई न करणी खपे। धन्यवाद।